बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद अली साणी हक़ मौजूद। जेको थींदो चङो थींदो। जीअं लतीफ़ जी धरती। गुज़ारिश इहा आहे त अॼु मां हिकिड़ो नओं टॉपिक, नओं मौज़ू ऐं हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि खणी आयो आहियां जेको मां सम्झां थो त सिंध परस्त ऐं जेके हिन धरतीअ सां प्यारु करण वारा असांजा दोस्त आहिनि उहे हुनखे यकीनन सुठी लॻंदी ऐं उन्हनि खे सुठी लॻण बि खपे। जेकॾहिं हीअ धरतीअ जा पुट आहिनि, हिन धरतीअ सां उन्हनि खे प्यारु आहे ऐं चवनि था त असांजी धरती अमुन ऐं शांतीअ सां रहे, त डेफिनेटली उन्हनि खे मुंहिंजो अॼोको मौज़ू ज़बरदस्तु लॻंदो ऐं सुठो लॻंदो। गुज़ारिश इहा आहे त बग़ैर कंहिं ड्रैग जे, बग़ैर कंहिं हुनजे मां डायरेक्ट मुदे ते ईंदुसि त असांजे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे सो हिकिड़ो नोटिफिकेशन इशू कयो हो अफ़गाननि जे मुतालिक़ त भई जेके अफ़गानी आहिनि उन्हनि खे मुल्क मां निकाली ॾिनी वञे पूरे पाकिस्तान मां। ॾाढी सुठी ॻाल्हि एंड एप्रिशिएटेबल एंड सपोर्टेड। पर ॻाल्हि इहा आहे त ईअं पियो लॻे जहिड़ो की इहे अफ़गानी जेको आहे सो सिर्फ़ु पंजाब मां निकिरण जो हिकिड़ो हुयो मसइलो। ऐं उहे सभु अफ़गानी, पहिरियों त अफ़गानी चवंदा हुया त भई KPK असांजो आहे, बलूचिस्तान असांजो आहे। हाणे उहे इहे था चवनि त सिंध बि असांजी आहे। ऐं जहिड़ो की पंजाब में ऑलमोस्ट मां सम्झां थो त 95% 100% अफ़गानी उतां हलिया विया आहिनि। उन्हनि खे न उते को दुकान किराए ते थो मिले, न जॻह थी किराए ते मिले, न प्लाट थो मिले, न घर था मिलनि किराए ते। ऐं जेकॾहिं को ॾिए थो त उन्हनि ते ॾियण वारनि ते बिरहंदो सख़्तियूं ऐं पाबंदियूं आहिनि। उहे सभु जेके अफ़गानी आहिनि या जेके कराचीअ में हिकिड़ी कैंप ख़ाली थी नाले मातर, उन मां बि उहे कैंप जा बि जेके कुझु त माण्हू विया ऐं कुझु विया हूंदा, डेफिनेटली सिंध मां बि विया हूंदा। पर इहो आहे त मोस्टली जेको आहे सो मोर देन 50% या अबाउट 50% उहे सिंध में स्प्लिट थी विया आहिनि, पखिड़िजी विया आहिनि। ऐं पूरे सिंध में जेके थाणो बुला खान हुजे, जामशोरो हुजे, काज़ी अहमद हुजे, हाला हुजे, हैदराबाद, लतीफ़ाबाद या अहिड़े नमूने सां सामूंडी पट्टी आहे, सिजावल खां वठी ठठो, सिजावल ऐं पंहिंजो सामूंडी पट्टीअ में सॼो इहो इलाइक़ो अची थो वञे। ऐं पोइ शिकारपुर ज़िलो ऐं उनखां पोइ जैकाबाद, सखर, लाड़काणो, माना पूरी सिंध जे ॻोठनि में, वसदनि में, वाहणनि में इहे पखिड़िजी विया आहिनि। हू पाण खे सॾाइनि पठान था, पर उते हू रहनि था ऐं रहिया पिया आहिनि। ऐं हू चवनि था त असां पठान आहियूं, पर हू आहिनि अफ़गानी। अफ़गानी जेको आहे उहो सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ हिकिड़ो अज़ाब आहे, नासूर आहे। ऐं उहे उन्हनि खे हितां सिंध मां निकिरणु खपे। ऐं इन में ख़ासि करे जेको आहे सो मुंहिंजी रिक्वेस्ट आहे CM सिंध साहिब खे, होम मिनिस्टर सिंध खे, IG पुलिस खे, IG सिंध पुलिस खे रिक्वेस्ट आहे त काइंडली जेको आहे सो हुन ते सीरियस थियण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे कढण जी ज़रूरत आहे। ऐं असांजा जेके कुझु सियासी धुरियूं या कुझु सियासी धुरनि सां लाॻापियल जेके अनासिर आहिनि, माण्हू आहिनि, उहे उन्हनि जी मदद था कनि। उन्हनि जे लाइ सहूलियतकार उहे बणिया वेठा आहिनि, उन्हनि जी मदद कनि था। उन्हनि खे प्लाट, घर, दुकान, कारोबार कढी ॾियण में, खोलराइण में, हासिलु करे ॾियण में उन्हनि जा मददगार आहिनि, मददगार साबित थियनि था, जेका हिकिड़ी सिंध सां गद्दारी आहे। ऐं मां चवां थो त अहिड़ा माण्हू ऐं जेके अफ़गाननि जी मदद कनि था सिंध में रहाइश जे हवाले सां, या उन्हनि खे सेटल करण जे हवाले सां, या उन्हनि खे हिकिड़ी सहूलियतकारी कनि था, मां सम्झां थो त उहे तारीख़ उन्हनि खे मीर सादिक ऐं मीर जाफ़र लिखंदी ऐं उहे मीर सादिक ऐं मीर जाफ़र लिखिया वेंदा। सो मुंहिंजी गुज़ारिश आहे इन सिलसिले में तमामु घणी स्ट्रांग अपील आहे, हिकिड़ी बिग अपील टू CM सिंध, IG सिंध पुलिस एंड होम मिनिस्टर, या ॿिया जेके उन में एडमिनिस्ट्रेटिवली जेके अचनि था, DCs, कमिश्नर साहिबान या SSPs असांजे सिंध जा, उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त काइंडली इन ते सीरियस एक्शन खणो ऐं उन ते अफ़गाननि खे सिंध मां निकाली ॾिनी वञे। ऐं उन्हनि में मां मुख़्तलिफ़ मोहतरम शख़्सियतूं जेके सिंध जूं आहिनि, जेके सिंध परस्त ऐं सिंध सां प्यारु करण वारा, सिंध सां मोहबत करण वारा, उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदुमि त उहे बि इन मौज़ूअ ते ॻाल्हाइनि। जहिड़ो की सभ खां पहिरियां मुंहिंजो आहे राशिद महमूद सूमरो साहिबु आहे, अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु आहे, डॉक्टर कादिर मंगसी साहिबु आहे, या अहिड़े नमूने सां असांजा ॿिया जेके एक्टिविस्ट आहिनि उन्हनि खे, जंहिंमें असांजा नौजवान आफ़ताब रहमू आहे, या असांजो जेको असगर आकाश आहे, या अहिड़े नमूने सां मां जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन में इम्तियाज़ चांडियो, ख़ासि करे जेको अमेरिका में वेठो आहे, इम्तियाज़ चांडियो साहिबु, पर्सनली आई रिक्वेस्ट टू इम्तियाज़ चांडियो साहिब to kindly please take this matter seriously,
त अफ़गाननि खे सिंध में आबाद न कयो वञे। ऐं अहिड़े नमूने सां ॿिया असांजा जेके दोस्त आहिनि, अदनान मुमताज़ आहे या मुश्ताक सरकी साहब आहे या महर ड्रिबाई साहब खे मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी त हाणे जेको असांजे KTN प्रोग्राम कयो 7 डिसंबर ते, हिकिड़ो हुनजो उनवान हुयो त सिंध में धारिया नामंज़ूर, त इन जे तहत अवां प्रोग्राम कयो ऐं हुन में स्लोगन इहो हुयो त सिंध में धारिया नामंज़ूर। त मां महर ड्रिबाई साहब खे बि इहा रिक्वेस्ट कंदुसि त साईं इन ते ॻाल्हायो, ऐं जेके मां नाला खणी वियुसि मथे उन्हनि सभिनीनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, या ॿिया जेके सिंध परस्त सिंध दोस्त हिन धरतीअ सां प्यार करण वारा, महिरबानी करे काइंडली इन मौज़ूअ ते ॻाल्हायो त जीअं अफ़गाननि खे सिंध में आबाद न कयो वञे ऐं सिंध में आबादकारी उन्हनि जी न थिए। ऐं ख़ासि करे जेके इदारा आहिनि, असांजा सरकारी इदारा आहिनि, उन्हनि खे इहो अर्ज़ु आहे त उहे उन्हनि में उन्हनि जी डेटा कलेक्ट कनि ऐं एक्चुअली बेस ते, माना जेको तव्हांजा SHOs आहिनि, पुलिस वारा आहिनि, ख़ासि करे SHOs ऐं स्पेशल ड्यूटी जेके कनि था थाणनि ते, उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त प्लीज़ तव्हां अहिड़नि माण्हुनि जी निशानदी कयो ऐं उन्हनि जूं लिस्टूं ठाहे ऐं उन्हनि खे सरकार खे ॾियो त जीअं उन्हनि जी सिंध मां नेकाली थी सघे ऐं नेकाली ॾेई सघे। तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। ऐं मां सम्झां थो त इहो हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे ऐं अहिड़ी टॉपिक आहे जो इन्हनि दोस्तनि खे इन्हनि ते ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं हक़ मौजूद। जिए लतीफ़ जी धरती, मोहम्मद अली ईसानी।